रियाज़ साईं के मिलियो आ छो जो बुलबुले मदीना हज़रत निबिला साईं अल्लामा मोहम्मद इदरीस डायरी साहब दामत बरकतुहुल आली आहिनि बुलबुले मदीना ऐं असांजो साईं रियाज़ अली चन्ना साहब साईं जन सां तमामु वेझड़ा रहिया आहिनि। इन जे करे ॾाढा साईं फुल फ़कीर रियाज़ अली खे इहो ख़िताब ॾिनो आहे त ख़ादिम बुलबुले मदीना यानी बुलबुले मदीना जो ख़ादिम। ऐं साईं जन खे गुज़ारिश कंदुसि स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे नूरानी ख़िताब सां साईं अवां जो दिलियों मुनवर फरमाए। नारे तकबीर। आवाज़ कोन थो अचे, लगे तो बुख लगी अथव। मामे चयो मानी 8 बजे खाराईंदासीं पर हाणे मानी कतरे खणंदासीं जॾहिं मौली साहब तकीर बस कंदो इंशाअल्लाह। उन खां पोइ दुआऊं पिनंदासीं, खाली झोलियूं भरींदासीं, उन खां पोइ मानी खाईंदासीं। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। इंशाअल्लाह साईं जन मुख्तसर टाइम वठंदा तव्हांजो, इंशाअल्लाह टाइम थोरो वठंदा। माशाअल्लाह सुभान अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया व सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व औलियाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। औज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख़वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़शौन कसादहा व मसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिहि व जिहादिन फी सबीलिहि फतरब्बसू हत्ता यअतियल्लाहु बिअम्रिहि वल्लाहु ला यहदिल क़ौमल फ़ासिकीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्तदारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर सायह गौसे आज़म खाक पाए हर वली। पढ़िया कढ़िया कीन के तोड़े पढ़न चीन बिना हुब हैदर जे कुछ बि मिलंदो कीन। जन जो दस्तगीर ते यकीन से अणपढ़ाई आलिम थिया। ए बुलबुलान गुंचए गुलज़ारे अहमदी सल्लू अला मुहम्मद व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
निहायत वाजिबुल एहतराम सदर महफिल हजरत क़िबला मखदूमुल मखादीम सनदुल अकालीम क़िबला साईं मखदूम गुलाम मोहम्मद मलकानी रहमतुल्लाह ताला अलैह जो हमसर पीरे तरीक़त रहबरे शरीयत वाक़िफ़ रुमूज़ मारिफ़त वली कामिल हजरत क़िबला साईं दादा अलहाज मोहम्मद इसहाक़ फुल फ़कीर रहमतुल्लाह ताला अलैह जी दरगाह आलिया नक्शबंदिया कादरिया जो गादी नशीन संदनी शहजादो अहल सुन्नत वल जमात जे दिल जी धड़कन असां यहां जा मुहसन पीरे तरीक़त रहबरे शरीयत क़िबला साईं मोहम्मद इसहाक़ अल मारूफ दादा साईं फुल फ़कीर दामत बरकातुहुल आलिया आए जुमले मामे अलह बचायो मस्तोई साहब जे ओताकते मामे जे मोहब्बत वारे सद के जीव चई अचण वारा दोस्तो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह व बरकातुहू। अल्लाह साईं जे फज़ल ऐं करम सां सोहणे नबी जी निगाह नायत सां मो गुनहगार अवां जे साम्हूं क़ुरान पाक जी एक आयत शरीफ तिलावत कई आहे जेको फरमान अल्लाह जो हुक्म अल्लाह जो पर चवराए पंहिंजे दिल भर नबी खां थो त मुंहिंजा महबूब तो मुंहिंजे बानन खे चई अवां इन आयत जे तर्जुमे बुधण खां पहिरां वरी हिकिड़ी मोते मेहरबानी कयो पंहिंजे वात मुबारक खे खोले दंदन मुबारकन खे चोरे ज़बान मुबारक खे हलाए वॾे आवाज़ सां जीअं घणो आवाज़ कंदो न तीअं जल्दी जान छॾींदो माव वॾी आवाज़ सां खुली खुली पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख्वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक्तरफ्तुमूहा व तिजारतुन तख्शौन कसादहा व मसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिही फतरब्बसू हत्ता यअतियल्लाहु बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन। कुल इन कान मुझे महबूब अवां फरमायो त जेकॾहिं कुल इन कान आबाउकुम तव्हां जा पीर व अबनाउकुम तव्हां जा पुट व इख्वानुकुम तव्हां जा भाउर व अज़वाजुकुम तव्हां जूं घरवारियूं व अशीरतुकुम ऐं तव्हां जो कुटुंब अहल अयाल व अमवाल निक्तरफ्तुमूहा ऐं तव्हां जो कमायल माल व तिजारतुन तख्शौन कसादहा ऐं तव्हां जेको वापार कयो था उन वापार में नुक़सान जो अंदेशो रखो था व मसाकिन तरदौनहा ऐं तव्हां जूं पसंदीदा रहण जूं जायूं अहब्ब इलैकुम इहे सभई शयूं जेकॾहिं तव्हां खे प्यारियूं आहिनि अहब्ब इलैकुम
इलैकुम मिनल्लाहि अल्लाह खां व रसूलिही ऐं उन जे दिलबर रसूल खां व जिहादिन फी सबीलिही ऐं करीम रब जे राह में मुस्तफा जे दीन जे ला जिहाद करण खां वधीक प्यारियूं आहिनि त फतरब्बसू हत्ता यअती अल्लाहु बिअम्रिह पोइ इंतज़ार करियो जो जल्दी अल्लाह पंहिंजो अमर आणे वल्लाहु ला यहदिल क़ौमल फासिकीन ऐं यकीनन अल्लाह फासिकन खे हिदायत न कंदो आहे कूड़न खे हिदायत न कंदो आहे बेदीनन खे हिदायत न कंदो आहे जेकॾहिं खिताब आहे त मुस्तफा जे गुलामन खे आहे उही प्रिय जा परवाना जेके हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणण खां पोइ हबीब करीम ते कलमे पढ़ण खां पोइ मैदान खे मल्हाइण वारा आहिनि कुसण वारा आहिनि बाक़ी घुसण वारा न आहिनि उन्हनि ते अल्लाह ताला या पाबंदी कई इन आयत जे तफसीर में अल्लाह जे क़ुरान जे मुफस्सिरन लिखियो आहे त मोहब्बत ॿिन क़िस्मनि जी थींदी आहे हिकिड़ी तबी मोहब्बत ॿी अख्तियारी मोहब्बत सुभान अल्लाह हिकिड़ी तबी मोहब्बत जेका ऑटोमेटिक पैदाइशी तौर पीउ जे लाइ पुट जे अंदर में हूंदी आहे पुट जे लाइ माउ जे अंदर में हूंदी आहे भेनरुनि जे लाइ भाइरनि जे अंदर में हूंदी आहे भाइरनि जे लाइ भेनरुनि जे अंदर में हूंदी आहे रिश्तेदारनि लाइ अंदर में हूंदी आहे इनखे तबी मोहब्बत चइबो आहे ॿी आहे अख्तियारी मोहब्बत जेका कंहिं सबब जे करे पैदा ओहा वरी जेकॾहिं कामिल मुर्शिद मिलियो न ॾाढा साईं जहिड़ो वॾी आवाज़ सां चओ वॾी आवाज़ सां वॾी आवाज़ लाई दिल पर दिल विच तेरे तेरे देखण देहन फेरे तेरे देखण देहन फेरे ए दिल है तूरे तजल्ला ए दिल है मेहराब मुसल्ला ए दिल है अर्शे मुअल्ला घट में घट सुभान अल्लाह एड़ी चो जो मां ॿुधां त सही सुभान अल्लाह रहन दिल विच दिल बर मेरे तेरे देखण देहन फेरे तेरे देखण देहन फेरे जॾहिं कामिल मुर्शिद जी निगाह थींदी आहे न पोइ उहो सबब बणबो आहे उहो पीर न साईं पीर मिठा साईं जो रहमतुल्लाह अलैहि वॾे आवाज़ सां चओ साईं वारा नक्शबंदी आहिनि कादरी बि आहिनि साईं जन जा बाबा साईं ॾाॾा साईं चिश्ती सिलसिलो बि हलाईंदा हुआ सहरवर्दी सिलसिलो बि हलाईंदा हुआ जेको जेका घुर रखंदो हो उन घुर खे उन साइल खे पूरो करे छॾींदा हुआ जेको जे मीज़ान खे मल्हाईंदो हो उनखे उन सिलसिले में अॻिते वधाए छॾींदा हुआ चओ सुभान मां सोचां त ज़ुल्हज जो महीनो कहिड़ो महीनो ॻाल्हायो ॻाल्हायो ज़ुल्हज जो महीनो जंहिं लाइ मदीने जे घोट फरमायो सय्यद शुहूर रमज़ान व अज़मुहा दरजतन ज़ुल्हज महीनन जो सरदार रमज़ान आए पर 12 महीनन में वधिक इज्जत वारो वधिक मुहतरम ऐं मुकर्रम ज़ुल्हज महीनो उन जे आम वाक़िअनि ते ॻाल्हायां हिन महीने की 26 तारीख सन 23 हिजरीअ ते हज़रत उमर फारूक ते कातलाना हमलो कयो वियो ऐं 16 उमर फारूक पहिरीं मुहर्रम ते शहादत जो जाम पीतो हो इन मौज़ूअ ते ॻाल्हायां हज़रत उस्मान गनी ज़िन्नुरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जीब हिन महीने जी 18 तारीख ते शहादत इन मौज़ूअ ते ॻाल्हायां सन 35 हिजरी आई सन 35 हिजरी 28 तारीख ते सोनो अली मुर्तजा खिलाफत जे मुसन्नद ते वेठो इन मौज़ूअ ते ॻाल्हायां
पर माथो चांद जे कदे मां दरगाह आलिया फुल फकीर जुर्गी करामतों बुधाए न तब मामे वालियों देवियों ते ठरी वेंदियो सिजो भरी वेंदो वॾी आवाज़ सां दुरूद पढ़ो त मां हथां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह एकड़ी तबी मोहब्बत जेका मुअर्ज कयो त पैदाइशी तौर पीउ जेला पुत्र जे अंदर में हुंदी आ पुत्र जेला माउ जे अंदर में हुंदी आ पी अख्तियारी मोहब्बत जेका के सबब जे करे पैदा थींदी आ निस्बत जे करे पैदा थींदी आ पर इन आयत जे तफसीर में उलमा सगोरा फरमाइन था त हिन मोहब्बत मां मुराद तबी मोहब्बत अब आहे अख्तियारी मोहब्बत अब आहे जो त मुस्तफा जा असुल परवाना पीओ खां माओ खां भाइरन खां भेनरुन खां पंहिंजे रहण जे पसंदीदा जगहन खां हर शइ खां वधीक खौफ़े खुदा में रहंदा आहिनि इताअत मुस्तफा में रहंदा आहिनि जे जिहाद जे लाइ सख़्तु थींदो आहे त मैदान खे मल्हाए ॾेखारींदा आहिनि पर हिन दौर में तलवार जो त दौर न आहे पर पोइ बि जंहिंखे जेतिरी खुदा ॼाण ॾिनी आहे जंहिंखे जेतिरी खुदा सम्झ ॾिनी आहे उनखे ओतिरो मैदान मल्हाइणो आहे ॻाल्हि ज़हन में विहारणी आहे किताब ज़हन में विहारणो आहे त हर ॻाल्हि सां को कलम सां कदम सां तकरीर सां तहरीर सां मुस्तफा जे दीन जी खिदमत करे छो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह दोस्तन सां बराए मेहरबानी मिलो ने मोहब्बत सां वेही अल्लाह जो कुरान बुधो वो पिया भाकुर पाए जो मनो काने सल्लल्लाहु अलैहि या बड़ी आवाज सां रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या रहमतल लिल आलमीन कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह ये मोहम्मदी उम्मत जन उम्मतन खां वधीक भलिया छो भलिया जो नेकीअ जो अमर कंदा हन बेहयाए सरकशी बदकिरदारी खां रोकींदा हन झंडन खे न पीरन खे न मीरन खे न बलक बुतन खे न बलक मुस्तफा जा सच्चा गुलाम खास रब जी इबादत कंदा आहिनि मिठे मोहम्मद घोट जी शरीयत के अपनाईंदा आहिनि कुल इनकान आबाउकुम व अबनाउकुम व इख्वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक्तरफ्तुमूहा व तिजारतुन तखशौन कसादहा व मसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिहि फतरब्बसू हत्ता यातियल्लाहु मेरे अल्लाह फरमायो महबूब तो फरमा त जेकॾहिं तव्हांखे तव्हांजा पीर तव्हांजा भाउर तव्हांजो भेनरूं तव्हांजा मित्र तव्हांजो घरवारियूं तव्हांजो अहल अयाल तव्हांजो कमायल माल अवां जेको वापार में नुक़सान जो अंदेशो था रखो उन जो भउ उन जो खौफ़ अवां जे रहण जो पसंदीदा जॻहियूं जेकॾहिं तव्हांखे अल्लाह खां अल्लाह जे रसूल खां ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी खिदमत करण खां जिहाद करण खां वधीक प्यारियूं आहिनि त पोइ मूं अल्लाह जे अज़ाब जो इंतज़ार कयो यानी पुटनि खां माउ खां हर
रिश्तेदार खां अल्लाह जी इताअत जो वधीक ख्याल रखणो आ। मिठे मोहम्मद घोट जे फरमान जो वधीक ख्याल रखणो आ। बुखारी शरीफ जी हदीस आ, हजरत अनस बिन मालिक राविया मदीने जे घोट फरमायो तमाम जा को बेसी ताई मोमिन पक्को मोमिन न थियो थी सके जेसी ताई मां मुस्तफा उनके पंहिंजे वालिद खां हर शइ खां वधीक प्यारो न हो जा। इन जई मुत्तसिल तफसीर असल बयान वारे बुजुर्ग मदीने जे मीर जी हदीस लिखी आ, उन जो मफहूम बावा जे सामू अर्ज कया त सरकार फरमायो एडे निहारे वडे आवाज सां सुभान अल्लाह जी सखावत कंदा अञा थोरो जोर महबूब फरमायो त जह मुझे उम्मतीअ जे अंदर में टे सोचूं हूंदियूं, टे ॻाल्हियूं हूंदियूं, ओ इस्लाम जी मोहब्बत जी मिठाण लहंगो। पहिरें नंबर ते उहो माण्हू जंहिंखे अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल हर शइ खां वधीक प्यारो। ऐं ॿियो उहो माण्हू जेको जेकॾहिं कंहिंसां मोहब्बत करे त ख़ुदा कान करे, मोहब्बत करे त ख़ुदा कान करे, मेहमान नवाजी करे त ख़ुदा कान करे। बुखारी शरीफ जी हदीस आ, अबू हुरैरा रावी आ त जेकॾहिं को महबूब जे उम्मतीअ वटि मेहमान ईंदो आ त उन मेज़बान जे घर जा टे भाती बख्शबान, पर शर्त इहो आ त खुशामद न करे। ताने मामे अल्लाह बचाए वटे मौलाना रियाज गुनहगार अचे त को कुकड़ो पाड़े ओड़े मना वठी गई कोई जेको हुजे हाल पेश करे खुशामद न करे त हिकड़ो ओहो बख्शबो जेको घर जो वडो आ जंहिंजो खर्चा, ॿियो उहो बख्शबो जेको घर में ख़िदमत कई जंहिं मानी पचाई, टियों उहो बख्शजी वेंदो आ जेको विच ते खणी ईंदो आ। बाबू फरमायो त जेको जंहिंमें टे ॻाल्हियूं हूंदियूं ओ मोहब्बत जी ईमान जी मिठाण लहंदो। पहिरें नंबर ते उहो माण्हू जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे हर शइ खां वधीक प्यारो समझे, मुस्तफा जे फरमान खे अखियुनि ते रखे, अल्लाह जी इताअत अल्लाह जो ज़िक्र पाबंदीअ सां करे, वलीअनि जी दामन में हथ विझे। सवेल मुखा गाल कयम पर रहजी मुअर्ज कयो त हजरत क़िबला पीर मिठा साईं रहमतुल्लाह ताला अलैहि साईं नक्शबंदी आहिनि, वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। उन्हनि जे दौर में हिकिड़ो आलिम सगुरो हूंदो मौलाना वाचूड़ो करे सॾींदा हुअसि। या अबे तव्हांखे सवेल लक़ब ॿुधाया, शेर मुस्तफ़ा मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी रहमतुल्लाह ताला अलैहि जो लक़ब, दिलबर साईं पीर करमुल्लाह इलाही जो लक़ब, सजन साईं पीर मोहम्मद ताहिर नक्शबंदी मदज़लहुल आली जन जो लक़ब, दिलरुबा साईं मखदूम अहले सुन्नत बुलबुल मदीना अल्लामा साईं मुफ्ती मोहम्मद इदरीस लाही जा लक़ब। वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह। अड़े नमूने सां हो जज्बाती हूंदो हो साईं जन मौलाना वाचूड़ो करे सॾींदा हुअसि। सो उन जी ॻाल्हि मूंखे यादि आई कामिल मुर्शिद जो सुभान अल्लाह। तो उन ॻाल्हि कई पंहिंजे तकरीर में ऐं उहा कयल ॻाल्हि साईं मौलाना मोहम्मद इदरीस लाही फरमाई आहे। वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो ॾंड वठण वारो पीर ॿाहिराड़ीअ में कंहिं माण्हू वटि वियो, चई साईं दांद वारो वणे थो मूंखे, गुज़र मुंहिंजो इन ते आहे। घर वारीअ सां सलाह कई, पीर साहब चयसि त पुलिस रात ताईं मुफ़्त में टपंदे। घर वारे चयसि पीर पुलिस रात जो ज़िमो थो खणे, दांद अल्लाह ॾींदो ॾीस। ही मौसम ही सारियूं कालियूं जंहिंमहिल पीर साहब दांद काहे हलियो न अॻिते त पुठियां हू बि वञे पियो दांद खे तड़ींदो। हलंदे हलंदे पीर साहब जो पेर तिरकियो, सार में फको करे जी सुतो, भाकुर भरे मुरीद मथे उथारे चयसि कि भला दांद कोन ॾींदो सही तूं कॾहिं न तां पियो तिरकी सो पुलिस रात कहिड़ी टपाई। एड़ा पीर न पर कामिल पीर, कामिल मुर्शिद जो सुभान अल्लाह।
एकड़ो मोहम्मद हाशिम नाले सोलंगी हो इते भी सोलंगी होंदा सही दादा मोहम्मद इसहाक फकीर रहमतुल्लाह ताला अलैह जो मुरीद थियो फकीर अब्दुल लतीफ लगारी कासमी मो गुनहगार के बुधाए पियो तो वो मोहम्मद हाशिम जो फकीर थियो ओहो फलन वारे वाह ते बेलदार हो तो के औरत ते आशिक थी पियो जने उनते गुनाह जे इरादे सा विंदो हो त हमरा जी मुर्सी खत्म थी विंदी जेड़ी माई हुंदी तेड़ो पाण थी विंदो बटे भेरा ये थियो तो साईं मोहम्मद इसहाक रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइस त पुट कामिल मुर्शिदन जा मुरीद ये न कंदान सुधरी पर हदीस जो मफ़हूम पूरो कया थो पर विच ते थोड़ो चुटको मता अचे व 9 पौने 9 का अगे निंद्र जो झुटको या रहे व दिल में खुटको त मामो मानी खाराइंदो अलाए न पांजो समझी पांजे दर ते घुराइण जी मेहरबानी दादा साईं मुना किसके दादा साईं मुना किसके नवाज़ण जी मेहरबानी पंहिंजो समझी पंहिंजे दर ते घुराइण जी मेहरबानी शेर त वॾो आहे पर मामे के पंहिंजे मेहमाननि जो ॾाढो कठिन हिकिड़ो मिसरो थो पढ़ा वॾे आवाज़ सां चओ सुभान वॾे आवाज़ सां साईं मोहम्मद शाह नासिरी सफारिश पिण कबूली हुई सुभान अल्लाह हाने यो इशारो तवारो बुधाए तो वजाहत कर वॾे आवाज़ सुभान अल्लाह साईं पीर मुजाहिद अली शाह जी कागड़ी लकियारी नौशारे फिरोज वारो फरमाइंदो त यारी वारे यार जा 11 मिनट जी था पो पाण ही इंगंदे सुभान अल्लाह न चई सुभान अल्लाह न चई वॾे आवाज़ सुभान अल्लाह साईं किबला मोहम्मद शाह नासिरी रहमतुल्लाह ताला अलैह ओ अल्लाह जो कामिल वली हो जो साईं जे दरबार ते को मानो लस्सी खणींदो खीर खणींदो उन जो मेयूं चोरी थी वयूं सुबह जो रोंदो आयो के भला दुआ फरमायो साईं फरमाए सके पाखारी दार वट न वञ के चोर दे के मीर दे के वडेरे दे न वञ मां दुआ थो घुरा आले रसूल आया इंशाअल्लाह ताला दुआ अगंदी मेयूं पाण ही मिलंदी दुआ थी रात जो जेके मेयूं उन्हनि विरहायूं हो पाण में जेके जेका पतीअ में चोर के मिली उन उते रसा छिनाए उन चोर जो खटूं भञी घर जा लोढ़ा लटाड़े सभई फकीर वट जी पाण ही पहुतियूं सुबह जो पाण ही खीर खणी उन बुजुर्ग वट हिकिड़ो माण्हू वियो चई सही के भला मुंहिंजो फलाणो मसलो आहे हल थी बुजुर्ग वज़ीफ़ो ॾिनो पर उहो बोगलो चई सही जेकॾहिं इहो मां तकलीफ़ बि कयां पढ़ां बि पोइ जे सवा फ़ाइदो न पवे त पोइ बुजुर्ग जलाल में अची वियो जलाल में जो अची वियो चईसि निकिरी वञ मुंहिंजे दरबार मां उतां मटियारी शरीफ़ खां रोंदो रोंदो दरगाह हलिया फुल फ़कीर ते सुभान अल्लाह अची चीज मुखे साईं परचाए साईं फरमाइंदा सा दुआ घुरिया सैयद रुसदान आहिन बलक पंहिंजे मोतकदन के मुरीदन के अकीदत मंदन के अतीदान दुआन सा पाण सा गदीदान रुसदान आहिन साईं ने गरजी हलो जेमल उते विया साईं फरमायो न फकीर के त जेमल साईं कमकार पुछन हाल अहवाल पुछन त तू सिर्फ एतरो चए जा त मां साईं जन के नेड़ वठी आयो हां पो जे जनाल कयूं त मां वेठो हां जेमल इया गाल थिया त हजरत के बिला साईं मोहम्मद शाह नासिरी रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह जो कामिल वली उठी भी रहो फरमाए सो फकीर करीब त मां तो के भाकुर पाया सीने सा लाया इन फुल फकीर बुजुर्ग त तुंजी माफी मुराकबे में वठी छडी पर जे हाणे न के तकलीफ दई वठी आयो है त तो सा जलाल थी दोई कौन को मदीने जे साईं फरमायो त
खूब वारे माण्हूअ में मोहब्बत जी मिठाण पैदा थींदी हिकिड़ो माण्हू जेको अल्लाह अल्लाह जे रसूल खे हर शइ खां वधीक समझे ॿियो उहो माण्हू जेकॾहिं कंहिंसां मोहब्बत करे त ख़ुदा कान करे ऐं टियों उहो माण्हू जेको जंहिं ते अल्लाह इनायत कई जंहिं ते अल्लाह करम कयो जंहिं ते अल्लाह मेहरबानी कई जंहिं ते अल्लाह फज़ल कयो जंहिंखे अल्लाह ताला कुफ्र खां बचाए मुस्तफा जो गुलाम बनायो हाणे कुफ्र दे वञण खे ईअं नापसंद करे जीअं जहन्नम जे खॾ में किरण खे नापसंद थो करे त इहे टई माण्हू इन्हनि खे कामिल ईमान नसीब थींदो इन्हनि सां अल्लाह बि राज़ी थींदो मदीने वारो घोट बि राज़ी थींदो मामे प्रोग्राम जो उनवान रखियो मीलाद पर मूं खे ॿुधायो त हज़रत अबू बकर उमर जी शहादत आहे सोणे अमीरुल मुर्तज़ा शेर ख़ुदा खिलाफत जे मुसन्नद ते वेठो हो मौज़ू घणा आहिनि पर मामे मीलाद जो मौज़ू रखियो उन जी ॻाल्हि मीलाद जी बरकत जी ॻाल्हि करण खां पहिरां सोणे अलीअ जे शान में मनक़बत जा ॿ टे मिसरा पढ़ां मन अवां खे साईं मंठार शाह के वणा छा चयो बकरे फकीर महर थोरो सोच ते संग में के जो सोट वलिया पढ़ा थोरो सोच ते संग में के जो सोट वलिया थोरो सोच ते संग में के जो सोट वलिया कहिड़ी हस्ती जी न्याणी जो घोट वलिया थोरो सोच ते संग में जो सोट अली आ थोरो सोच त संग में कहजो सोट अली आ साइल दर ते आया सद सां जी कयाई ऐ साइल दर ते आया सद सां जी कयाई याद लिखे न दी दो याद लिखे न दी दो अदे फोट अली आ थोरो सोच त संग में कहजो सोट अली आ थोरो सोच त संग में कहजो सोट अली आका अमर कयो हिन टोले खे मुंतशिर कर आका अमर कयो हिन टोले खे मुंतशिर कर मुनकर पोइते भजी विया मुनकर पोइते भजी विया जो अन मोट अली आ थोरो सोच त संग में कहजो सोट अली आ थोरो सोच त संग में कहजो सोट अली 500 मन दरवाजे के हथ दई हटाए ए 500 मन दरवाजे के हथ दई त हटाए हकल साखे पर जो हकल साखे पर जो एरियो कोट अलिया थोरो सोच त संग में कहजो सोट अलिया छा जट जाने छाहे आला शान अली जो ए छा जट छाही जाने आला शान अली जो जट जाने छाहे आला शान अली जो हाजी मखना हर दम हाजी मखना हर दम आधर ओट अलिया थोरो सोच त संग में कहजो सोट अलिया मथा चे पियो मुहर्रम छा आम चंदान असांजा भाइर महरम मुहर्रम माना इज्जत वारो मुझे किताब एकड़े किताब में नजर खां गुजरियो त जेको महबूब जो उम्मती मुहर्रम महीने में जेको मुहर्रम महीने में हजरत इमाम हुसैन जो न्याज दिए तवज्जो लिखण वारो सैयद जेको मुहर्रम महीने में हजरत इमाम हुसैन जे नाले ते न्याज करे रबीउल अव्वल में मदीने जे मीर जो मिलाद करे रबी सानी में पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जी यारही करे ऐं 3 रमजान ते खातून जन्नत फातिमत ज़हरा के याद करे एक ही रमजान ते मौला अलीउल मुर्तज़ा शेर खुदा के याद करे त उन जी रोजी तंग थींदी आई कान बस आखिरी हिकड़ी रिवायत मावा जे सामो अर्ज करे उन खां पो बस दुआ था घुरऊं पर वरी दुरूद के मुजी सलाह त फेरो दियो सल्लल्लाहु अलैहि या
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लामा इब्ने हज्जर मक्की रहमतुल्लाह ताला अलैह पंजे मंबहात में रिवायत आंदी त मुंजा दिलबर नबी बस ये हिकड़ी रिवायत जे मावा दोस्तन के कई गालियों मालूम थी वेंदियूं जण मैसेज हिन प्रोग्राम जो इहो ही आहे। मो बुधायो त मौजू घणा आहिनि पर वक्त के नजर में रखणो आ, मामे जो ख्याल करणो आ, मामे जे मोहब्बत वारन फकीरन जो दोस्तन जो ख्याल करणो आ। त मां त आहियां फोन ते बि अल्लाह ईंदो मास पर साईं मठा इरशाद वरी बि अल्लाह अचे सब मदीने जे घोट जी दरबार रहमत जो शहर मुस्तफा इल्म जो बहर सोनो अबू बकर उमर उस्मान गनी ऐं सोनो वेठो हे दर अखो जाएगा सुभान अल्लाह अची कोताऊं कड़े आवाज हबीब फरमाया था तमो मुस्तफा के दुनिया में टिन शैन सा प्यारा एकड़ी मो मुस्तफा के खुशबू वरंदिया बियो मुजू घर वारियो जेके ईमान वारन मोमिनन जो मायरो आहिन ओहे मो मुस्तफा के प्यारियो हन। टे नंबर ते के जो के शे में अखियों ठरंदियो हन के जो के शे में अखियों ठरंदियो हन भले को मो मदीने वारे जो अखियों नमाज में ठरंदियो हन। हजरत अबू बकर सिद्दीक फरमायो सदक या रसूल अल्लाह सोना सच था फरमायो मुखे बि दुनिया में टे शयूं प्यारियूं हन हिक त अव्हां जो वॾो हावारो चेहरो प्यारो खणी मेण खुमार मां जा कयूं नाज़ नज़र सूरज शाखूं झकूं कयूं कमाणो कमर तारा कतियूं ताइब थिया देखी दे दिल बर झको थियो जोहर जान बजे त जमाल से वॾो हावारो चेहरो प्यारो आ पी मुखे पंहिंजी न्याणे मोमिनन जी मां आयशा सिद्दीका प्यारी आ छो प्यारी आ जो तो दिलबर नबी जी घर वारी कुंवारी आ ऐं टे नंबर ते मो अबू बकर सिद्दीक के उहो माल प्यारो आ जेको माल मां तो दिलबर नबी जे दीन जी खिदमत कंदे खर्च कंदो आहियां। हजरत उमर फारूक फरमायो सदक या रसूल अल्लाह सदक या सिद्दीक भई भला सच था चो मुखे दुनिया में टे शयूं प्यारियूं हन हिक त भलाई जो अमर कयो भलाई जो इए न त के तास खेडंदो ॾिसां त मां बि शुरू थी वेंदो अमर नहीं हुक्म कर उन रात जे मथा सलाम नवरा हटी पासो कर नेकीअ जो अमर कया बुराई खां बे नंबर ते मना कया ऐं टे नंबर ते पुराणन फाटल कपड़न में जिंदगी गुजारिया। हजरत उस्मान गनी ज़ुन्नूरैन फरमायो इबला सच था चो मुखे भी दुनिया में टे शयूं प्यारियूं हन हिक त कुरान पाक जी तिलावत घणी कया नसीहतूं हिदायतूं इन रिवायत में गंजन तवज्जो कयो। हजरत उस्मान गनी ज़ुन्नूरैन फरमायो त मोजी दिल थी चे त कुरान पाक जी तिलावत घणी कया ऐं नंबर 2 बुखारन के खाधो खाराया नंबर 3 उघाड़न के कपड़ा पाराया। हजरत अलीजुल मुर्तजा शेरे खुदा असदुल्लाह करमुल्लाह वजह करीम सोने जी जाते गिरामी फरमाए थी कि अमा सच था चो पर मुखे भी दुनिया में टे शयूं प्यारियूं हन एक त मेहमान अची वने त मां पाण पंहिंजे पाक हथन सां उन जी खिदमत कया ॿियो त गर्मीअ जो रोज़ो हुजे ॿियो त मूं अलीअ जे हथ में तलवार उघाड़ी हुजे मुस्तफा जे दुश्मनन जा दीन जे दुश्मनन जा कंध लाया। सुभान अल्लाह महबूब फरमायो अबू बकर फरमायो उमर फरमायो उस्मान गनी अली फरमायो जिब्रील अरे सो करे जेकॾहिं मां दुनिया वारन मां हुजां हा त मां मांखे ॿुधायां हा त मूंखे बि टिनि क़िस्मनि जा माण्हू वणंदा आहिनि टिनि क़िस्मनि जा माण्हू टे अमल वणंदा आहिनि जे हिकु त फुलियलनि खे तक लाइण वारा
गरीबन मिस्कीनन जी मदद करण वारा इबादत कंदड़न सा रियाज़त कंदड़न सा वलियन सा मुत्तक़िन सा परहेज़गारन सा कामिलन सा 3 नंबर ते प्यार करण वारा जिमल जिब्रील अमीन को फरमायो तो खुद वाहिदुल कहार रब्बे जुल जलाल जो इरशाद थियो त मो रब करीम के टिन क़िस्मन जा माण्हू वणंदान हिकड़ा उहे वणंदान जेके मो रब जे नाले ते कुछ न कुछ दींदान ॿिया उहे वणंदान जेके अमदन सवन खतन को गुनाह थी वञे त गिछीअ में गारो विझी मिठे मोहम्मद घोट जो वसीलो वठी मो रब खां दुआ घुरंदान मूंखे ॾाढा वणंदान ऐं टियां उहे वणंदान मो अल्लाह के जेके भुख जे वक्त सब्र कंदान अल्लाह जे नाले ते ॾियण जो एॾो अजर जो मुकाशिफतुल कुलूब में हज़रत इमाम गज़ाली मुस्तफ़ा जे उम्मत जो वॾो आलिम उन लिखियो त मदीने वारे घोट जे एक सच्ची उम्मतियाणीअ के सच्ची परवानियाणीअ के पंहिंजे मुड़स चयो त जेकॾहिं तूं रब जे नाले खैरात कंदीअ त मां तोखे तलाक ॾींदुसि। इमाम गज़ाली लिखे थो त हिक कंजूस नेक बानीअ खे चयो पंहिंजी घरवारीअ खे त जे तूं रब जे नाले खैरात कई न त मां तलाक ॾींदोमि। हिक दफ़े ॿाहिरि वियल हो उन ख़ुदा जे नाले फ़क़ीर खे पर्दे सां खैरात ॾिनी। फ़क़ीर अॻिते वियो चई पैसा किथां मिलिया अथई चई फलाणे रंग जे दर खां चई घर मुंहिंजो आहे। अंदरि वियो माईअ ते पंहिंजी घरवारीअ ते सख़्ती कई तनूर तपाई त इन में उछलाए थो जंहिंमहिल तनूर तपी लाल थियो त माई ज़ेवर पी जिस्म के मुअत्तर पी बनाए जैसो छोटी ज़ेवर पाई चई यार जी मुलाकात संभरी वञबो जंहिंमहिल तनूर में उछलाए मथां ढकु थो ॾिए 3 ॾींहंनि खां पोइ ढकु जो खोले त हुनजे वार खे बि तो ई कोन आयो बस मुझे ख्याल में तव्हां सभिनी जे साम्हूं मुंहिंजो अर्ज़ करणु गंज थी वियो पर आख़िर में यार मां पंहिंजी आदत ज़रूरु पूरी कंदोमांव। जे कावड़ जी मूंखे पिटियो त मदीने हलियो वञा त ॾाढो भलो आहे। साईं फुल फ़क़ीर जो प्यार केरु विसारे सघंदो फुल फ़क़ीर जो प्यार केरु विसारे सघंदो साईं फुल फ़क़ीर जो प्यार केरु विसारे सघंदो। आयो हली जो हिकु बार आयो हली जो हिकु बार केरु विसारे सघंदो फुल फ़क़ीर जो प्यार। दादा साईं इसहाक सानी मिठड़ो मुबीन जानी दादा साईं इसहाक सानी मिठड़ो मुबीन जानी हज़रत अब्दुल वाहिद मुज़म्मिल ऐं अब्दुल्ला सानी हज़रत अब्दुल वाहिद मुज़म्मिल ऐं अब्दुल्ला सानी आहिनि सभु अखिड़नि ठार आहिनि सभु अखिड़नि ठार केरु विसारे सघंदो साईं फुल फ़क़ीर जो प्यार। अहसन इख़लाक़ साईं सभिनि सां मिलंदा आहिनि। अहसन इख़लाक़ साईं सभिनि सां मिलंदा आहिनि। मोहबत जन जे मन में वंड वठी से वरदा आहिनि। बेशक आहिनि कुर्बदार बेशक आहिनि कुर्बदार केरु विसारे सघंदो साईं फुल फ़क़ीर जो प्यार। नज़र करम निरालिया को पिन वियो खालिया नज़र करम निरालिया को बिन वियो खालिया सदन दुआ जे सदके वींदी अची खुशहालिया सदन दुआ जे सदके वींदी अची खुशहालिया लहंदा हने दिल जा गुबार लहंदा हने दिल जा गुबार केरु विसारे सघंदो साईं फुल फ़क़ीर जो प्यार। शरीयत ते साबित हने मारिफत वारा था मञनि शरीयत ते साबित हने मारिफत वारा था मञनि। आमिल ऐं कामिल हने घोट कचे वारा पिया चवनि आमिल
शामिल आई कामिल हने घोट कचे वारा पच बने नसब माईदा परहेज़गार नसब माईदा परहेज़गार केर विसा रे सघंदो साईं फुल फ़कीर जो प्यार बने मोहब्बत जो मीटर एक भेरो लॻराए साईं बने मोहब्बत जो मीटर एक भेरो लॻराए दिल बेशक पियो ईंदुस भरींदो रहे तोड़े रहाए दिल बेशक पियो ईंदुस भरींदो रहे तोड़े रहाए आना किस रियाज़ पको इतबार आला किस रियाज़ पको एतबार केर विसारे सघंदो साईं फुल फ़कीर जो प्यार केर विसारे सघंदो आयो हली जो हिक बार आयो हली जो हिक बार केर विसारे सघंदो साईं फुल कुल इनकान आबाउकुम व अबनाउकुम व इखवानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़शौनहा व मसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिही फतरब्बसू हत्ता यातियल्लाहु बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन। मुझा महबूब तू फरमा तवाजा पीर तवाजा भावर तवाजो घरवारियों तवाजो अहल अयाल तवाजो कमायल माल तवाजो को व्यापार में नुकसान जो अंदेशो रखो था तवाजो रहण जो पसंदीदा जगहों इन्हनि सभिनी शयुनि खे पोइ ते हटाए अल्लाह जी इताअत में अल्लाह जे इश्क में अल्लाह जी मोहब्बत में अल्लाह जे ज़िक्र में मिठे मोहम्मद घोट जे सुन्नत जी पासदारी में जिहाद के पूरे करने में कलम सा इल्म सा कदम सा तकरीर सा तहरीर सा जेकॾहिं घर जो वॾो आहे त उन ते पाबंदी आहे पंहिंजे पुटनि खे न्याणनि खे तलकीन करे बिरादर जो चङो आहे उहो तलकीन करे वल्लाह ला यहदिल कौमल फासिकीन यकीनन अल्लाह ताला फासिकन के हिदायत न दींदो रब्बुल इज़्ज़त जल शानहु मो गुनहगार जो अर्ज करण अवां जो साईं दादा साईं मोहम्मद इसहाक जी मोहब्बत में वेही दीदार बो करण मोहब्बत सां मो गुनहगार जी गुफ्तार बुधण कबूल मकबूल फरमाए मां गुनहगार हाल आर या दुआ कंदुस तेन बड़वारे फकीर के खुदा वधाए आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल